अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे साइदपुर इलाइक़े में त चोरी मामूल जो मामूल भई रोज़ जो मामूल बणियल हाणे क़त्लेआम जो सिलसिलो शुरू थी वियो आहे छा चओ हिन बारे इंतहाई अफ़सोस जो मक़ाम आहे। शबीर सांद जेको असांजे पाड़े जो बि आहे ऐं पाण सियासत में बि हमेशह गॾु रहिया आहियूं। पंहिंजो हुनजो तालुक़ु क़ौमी अवामी तहरीक सां हो, पर सिंध जे हर इशू ते पाण हिन इलाइक़े में सरगर्म रहियो ऐं हमेशह जदोजहद जे मैदान में रहियो। अफ़सोस आहे त हिन माण्हू जी असांखे नथो लॻे त कंहिंसां का दुश्मनी हूंदी या को हिकिड़ो माण्हू ॾिसण में ईंदो आहे, हुनजे तालुकात हुनजे पाड़े में जेको किरदारु हूंदो आहे उन में ख़बर पवंदी आहे त उहो चोरनि दाड़नि फुरनि या कंहिं क्राइम में या अहिड़नि एक्टिविटीज़ में मुलविज़ आहे। पर असां सॼो पाड़ो हिन जी गवाही ॾियूं था त हे बिल्कुलु इंतिहाई शरीफ़ माण्हू आहे, हिन जी कंहिंसां बि का हथ चुरांद कंहिंसां बि का दुश्मनी कान्हे ऐं हे ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त अहिड़े शरीफ़ माण्हू खे आख़िर ईअं बेदर्दी सां छो क़तलु कयो वियो आहे। असां हद जे चूंडियल नुमाइंदनि खां ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खां, पुलिस खां ऐं ॿियनि खां इहो मुतालबो कयूं था त शबीर सांद जे कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। हिन ॾुख जी घड़ी में असां शबीर सांद जे औलाद, उनजे बचड़नि, उनजी पार्टी, उनजे दोस्तनि सां असां बराबरि जा शरीक आहियूं। असां पाण ॾुखारा आहियूं, असांजो दोस्त हो ऐं असां चऊं था त जेकॾहिं हिन जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो ऐं फिलफोर इहो एक्शन न वरितो वियो त पोइ हिन जे माइटनि, हिन जी पार्टी जो जेको बि फ़ैसिलो हूंदो GSN क़ौमी महाज़ आरी सर असां हिननि सां कुलो कुलाए में मिलाए बीहंदासीं ऐं असां रोड रस्ता बंदि कंदासीं। कंहिंखे बि असां हिन बेगुनाह जो खून फवण न ॾींदासीं ऐं जेके बि कातिल आहिनि असां चवंदा उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो।